हाँ इतने 2 मिनट मीडिया सादा साहब ही जो केस दाखिल थियो ता लिखा बस बाबा में जो कोई भी इन बाबा छा चवण ता केस जो दाखिल थियो ता जे खिलाफ अज छा थियो ता कोर्ट में पेश थियो 86 केस तू मानो 86 बेड़ा दा शबीर अली खान बेचारानी मीर आबिद खान जी ख्वाहिश है सरदार जो जेल में हुए तो सियासत क्यों सियासी केस पुलिस जो नाकामी के दिखाने के करे सरदार के गिरफ्तार किया प्रेशर हटाने के करे सदर हाणे घणनि ॾींहंनि जो थियो आहे छा थियो आहे 9 तारीख़ जो रिमांड आहे 9 तारीख़ ताणी चालान पेश कंदा बाद जेल कस्टडी पुलिस तव्हां बयान वरितो आहे छा हुन में तव्हां चयो आहे पुलिस तव्हां बयान कोई भी बयान मां खां अञा हिन वटि कोन वरितो सरदार साहब गिरफ्तार कयो वियो मां कराची खां गिरफ्तार प्रेशर मूंखे हिन शइ जी ख़बर कोन्हे प्रेशर को पुलिस जो कोई भी प्रेशर सरदार साहब वक्त मां ॼाण थो थां इहो प्रेशर आहे सरदार साहब वक्तन बवक्तन इहो थिए थो अवां सां मसलो जीअं थियो आहे आख़िर छो पियो थिए ईअं सियासतदान जिंदाबाद वेठा आहिनि उहे ई लुड़ाइनि था पिया मां त हमेशह गवर्नमेंट जी इदारनि जो एतिराम कयो आहे ऐं सपोर्ट अवां कश्मीर ज़िले जे सियासतदान जो नालो घुसायो हिन में शिकारपुर जा बि आहिनि के न कश्मीर ज़िले जा इहे 2 सियासतदान जेके आहिनि उहे मूंखे स्क्रीन तो हटाइणु चाहिनि था ग्राउंड तो हटाइनि घणियूं काउंसिलियूं तव्हांजे त असरअंदाज हो या खटो था पिया शिकारपुर ऐं कंदकोट ज़िले में जेको आहे मुंहिंजी 6 खां वधीक यूनियन काउंसिलियूं आहिनि इनशाला उन्हनि में मुंहिंजी अक्सरियत आहे मुंहिंजो प्रोग्राम आहे इलेक्शन जो तंहिं करे ही सियासी हिकिड़ी वांगार वड़ी आहे पुलिस तो अच्छा इनशाला हिनखे कोर्ट खां छा घुर आहे मूंखे कोर्ट खां इंसाफ़ महिरबानी पाण गॾो पोइ राब्ते में आहियूं हाँ बस ठीक है यू फोन